अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य अला मन ला नबिय्य बअदहु वला रसूल बाद अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। जलसा तमाम घणा असांजे जमात जा थी रहिया आहिनि। ॾींहं ऐं राति, सुबुह शाम, असुर अधरात, रातिनि जो शुरू थियनि था असुर जो सुबुह ताईं। जलसा असांजी जमात जा शाबस असांजे आलमनि खे ॾींहं में 4-4, राति जो 4-4 प्रोग्राम करे पंहिंजी निंड खे ॼण त पंहिंजे लाइ हिकिड़ो नाजायज़ करार ॾेई छॾियो अथऊं। ऐं असांजी जमात खे बि जस हुजे, असांजी जमात खे बि मुबारकूं हुजनि। सुबुह शाम राति ॾींहुं अल्लाह जे क़ुरान जे लाइ गोॾा भॻियूं वेठा आहिनि। बस अल्लाह ताला असांजे जमात जो जेकॾहिं हे अमल क़बूल कयो जो कुरान पाक जे लाइ ॿुधण जे लाइ असांजी जमात तयार ई तयार आहे। इंशाअल्लाह जन्नत में वञण जे लाइ इहो काफ़ी अमल आहे। ॾाढा 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 चओ सुभान अल्लाह। मां जहिड़ो नालायक बि हा मां को वॾो मुबल्लिग न आहियां। बुनियादी तौर ते मां पढ़ाइण वारो, किताब लिखण वारो, हिकिड़ो मुख़्तसिर इल्मियत रखण वारो आलिम वॾा आहिनि, पर पोइ बि अल्हम्दुलिल्लाह बलोचिस्तान ताईं मां हिन मौक़े ते वाइज़ करे आयो आहियां। हे असांजी जमात जी खुशनसीबी आहे जो एॾा वॾा जलसा असांजी जमात खे अल्लाह ॾेखारे थो। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जोड़ सुभान अल्लाह फरमा महबूब समूरे जानवरनि जे लाइ तोखे रहमत करे मोकिलियो आहे। वमा अरसलनाका इल्ला
फरमायो वकान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा। अल्लाह फरमायो महबूबा तुझे मथा अल्लाह जो वड्डो फज़ल है। पूरो तवज्जो कर 1,24,000 नबीजन जे मथा अल्लाह जो फज़ल हज़रत आदम जे मथा अल्लाह जो फज़ल नूह नजीउल्लाह जे मथा अल्लाह जो फज़ल इब्राहिम खलीलुल्लाह जे मथा अल्लाह जो फज़ल मूसा कलीमुल्लाह जे मथा अल्लाह जो फज़ल तवज्जो कर ईसा रूहुल्लाह जे मथा अल्लाह जो फज़ल 1,24,000 नबीजन जे मथा अल्लाह जो फज़ल पर अल्लाह फरमायो वकान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा। महबूबा तुझे मथा अल्लाह जो वड्डो फज़ल। तो सुभान अल्लाह। दोस्तों तवज्जो क्यों है रमजान जो महीनो बाबरकत महीनो है। नारे तकबीर बाबरकत नीय नारे तकबीर शाने मुस्तफा। तवज्जो 1,24,000 नबीजन जी नबूत जो बरका ॾाढा चओ 1,24,000 नबीजन जो शान मान मकाम मर्तबो इज्जत अजमत रुफत मनकबत बुलंदी बालाई आलाई बरका। तवज्जो क्यों पर अल्लाह तबारक व तआला 1,24,000 नबीजन जे सिर जे मथा रुगो हिकिड़ो छत रखियो नबूवत जो। अल्लाह तबारक व तआला असांजे पाक नबी जे पाक सिर जे मथा छट रखा एक नबूवत जो ॿियो ख़त्म नबूवत जो। कान मुहम्मदुर अबा आदिम मिर रिजालिकुम वला किर रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। पूरा तवज्जो करन वरी अल्लाह फरमायो कुल या अय्युहन नास। महबूब पंहिंजी नबूवत वारी प्यारी ज़ुबान पंहिंजी नबूवत वारी मिठी ज़ुबान पंहिंजी नबूवत वारी सच्ची ज़ुबान सां ऐलान कर। कुल जी माना चओ ऐलान कर। अल्लाह के ऐलान कयो मक्के वारन के ऐलान कयो मदीने वारन के ऐलान कयो अरब वारन के ऐलान कयो अजब वारन के ऐलान कयो मशरिक वारन के ऐलान कयो मगरिब वारन के ऐलान कयो शिमाल वारन के ऐलान कयो जुनूब वारन के ऐलान कयो। अल्लाह फरमाता है महबूब ए तुझे नबूवत जो ऐलान ए आम ऐलान ए आलमगीर ऐलान। कुल या अय्युहन नास। महबूब ऐलान कर ओ मक्के वारो ओ मदीने वारो ओ अरब वारो ओ अजब वारो ओ मशरिक वारो ओ मगरिब वारो ओ शिमाल वारो ओ जुनूब वारो ओ दुनिया वारो इल्ली रसूलुल्लाह इलैकुम जमीया। मातवा सारन ने अल्लाह जो रसूल थी आयो। भाइर हो दोस्तों विच में कोई भी गाल आए ना इंतहाई आकड़ी कमजोरी आ जो विच में मजलिस करण गुफ्तगू करण पाण में यो तबीयत ते गालाइंदर जे असर पवंदो आ। मां इंशाअल्लाह मुख्तसर चूंकि मां जो ऐलान थी चुको हो मां पंहिंजे इन में हा तकरीर करण जी मांखे का उम्मीद कोन हुई पर हा संगत के शाबाश सा मांखे टेम ॾींदान मां भी खुली दिल सा इंशाअल्लाह अज महबूब जे शान जूं नयूं नयूं झलकूं तोखे ॿुधायां थो। सुभाणे
मुरसल भयो अफलाक बलगल उला बिकमाल ही जय बाह के चाकुआ कसफत हो जाओ बेजमाल ही सारे जहान में हाका हसुलत जमियो फिसाल ही फरमायो रब पाक सल्लु अलैहि व आलिहि सुभान सजरन जी सूहत थाओ उषा का सिर कलम सजरन जी सूहत थाओ उषा का सिर कलम अर्शे बरी कदम में मौला धोआ कसम डाडा 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 चो सुभान अल्लाह बुलंदास से चो सुभान पूरो तवज्जो जे मेरा जवारी रात मुझो पाक पेंबर तवज्जो जे कीमती गाली वने मुझो पाक पेंबर पेरी आसमान का मथे वयो बी आसमान का मथे वया त्री आसमान का मथे वयो चौथी आसमान का मथे वयो पंजी आसमान का मथे वयो छी आसमान का मथे वयो सती आसमान का मथे वयो सिदरतुल मुंतहा ते पहुंचो जाते जिब्रील अमीन नूरी मलाकन जो सरदार नूरी मलाकन जो पगदार नूरी मलाकन जो अगवान जिब्रील अमीन भी रहो तवज्जो करना मुझे पाक में पर फरमाओ जिब्रील मक्के में गढ़ो मदीने में गढ़ो बैतुल्लाह में गढ़ो बैतुल मुक़द्दस में गढ़ो पहले आसमान ते गढ़ो बी आसमान ते गढ़ो त्री आसमान ते गढ़ो चौथी आसमान ते गढ़ो पंजी आसमान ते गढ़ो छी आसमान ते गढ़ो सती आसमान ते गढ़ो जिब्रील एतरे तो साण हाणे रफाकत चौथो टोड़े सखत चौथो टोड़े यारी चौथो छने अगते चोल तो हले जिब्रील आज क्यों अगर यग सारे पर परम फिरोगे तजल्लो बसोजत परम महबूब मुझो शान मुझो मान मुझो मकाम मुझो मर्तबो मुझी इज्जत मुझी अजमत मुझी रुफत मुझी मनकबत मुझी बुलंदी मुझी भालाई मुझी आहलाई महबूब इतने खत्म आए इन जाए जागते अल्लाह ताला जे नूर जो तजल्लु आए मा जिब्रील आया त नूर जी पैदाश मा जिब्रील आया त नूरी मलाइकन जो सरदार पर माजे नूर में एतरो जोहर कोने को माजे नूर में एतरी सलाहियत कोने को माजे नूर में एतरी हैसियत कोने का जो माजे नूर अल्लाह ताला जे नूर जी तजल्ली के बर्दाश्त कर सके महबूब अल्लाह तबारक व तआला तुझी पाक जात में वो जोहर होता है तुझी पाक जात में वो सलाहियत रखी है तुझी पाक जात में वो हैसियत रखी है जो तू काब कौसैन जी सेज ते वही करे अल्लाह जो दीदार करे वेंदे नारे तकबीर शाने मुस्तफा मेराजे मुस्तफा शाने कुरान नारे तकबीर अल्लाह तबारक व तआला जिब्रील के सिदरतुल मुंतहा ते प्यार करे अगते अल्लाह ताला पंहिंजे रहमत जे हथन सां महबूब जे लाइ काब कौसर जी सेज विछाई चो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जिब्रील के सिदरतुल मुंतहा ते रोके करे पंहिंजे कुदरत जे हथन सां महबूब जे लाइ काब कौसर जी स्टेज सजाए करे अल्लाह फरमायो महबूब ओरे आओ अल्लाह जो
जो कुरान तो फरमाए सुम्मा दलो फतदल्ला महबूब मेराज वारी रात अल्लाह के वेझो थो तो वेझो थो मां जो महबूब फरमाए तो फकरबनी रब्बी मां के पंजे रब वेझो कयो एडो वेझो कए जो अल्लाह ताला पंजे रहमत जो हथ मुझे कुल्हन ते रखो पाण फरमायो अल्लाह ताला पंजे रहमत जो हथ मुझे कुल्हन ते रखो मुझो सीनो ठरी पियो जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। आखिरी गाल तवज्जो हो जे मेराज वारी रात मुझो पाक पैगंबर 70 आसमान के पंहिंजे जुत्ती मुबारक जी ठोकर सां हेठ करे सिदरतुल मुंतहा के हेठ करे घड़ी अर्श बरी से पहुता पंहिंजे जुत्ती मुबारक के लाइण जो ख्याल कयो पंहिंजे जुत्ती मुबारक के लाइण जो इरादो कयो मतो आवाज़ आयो महबूब जुत्ती छो तो लाहे तुझे जुत्ती दे करे अर्श के कस्त कोन लगती तुझे जुत्ती दे करे अर्श जो शान घटबो त कोन महबूब जुत्ती सूदो आयो तुझे जुत्ती मुबारक दे करे अर्श जो शान वडो थी वेंदो अर्श जो रब जे टिकण जी जाइ ना है अल्लाह मकान का पाक है तो अल्लाह मकान का वहुव माकुम ऐनमा कुंतुम अल्लाह फरमाए तो जाते तव्हां आयो मां अल्लाह तव्हां सां साण हिकु तूं ॿियो मां अल्लाह साण तव्हां ॿ तव्हां आयो टियों मां अल्लाह तव्हां सां साण टे तव्हां आयो चौथों मां अल्लाह तव्हां सां साण माशाअल्लाह मानी खाओ नगर कयो बाद में उलमा जो खिताब ॿुधो अमा अलैना